मुझी तबीयत मां वाकुफ़ तू नाही, नया बर्दाश्त कंदो कंहिंजी बि साईं। मुझी तबीयत मां वाकुफ़ तू नाही, नया बर्दाश्त कंदो कंहिंजी बि साईं, नया बर्दाश्त कंदो कंहिंजी बि साईं। पंहिंजी को हलाए चुप रहां, गाल में खुटाए चुप रहां। मता समझी नाहियूं सच्चा आशिक़ असां, खायूं वेठा हूं दुनिया जाके ई धक असां। तोखे सदाई मां खिलंदो ॾिसां पिड़ी, गुलाब जे गुल वांगे पिड़ंदो ॾिसां पिड़ी। तोखे सदाई मां खिलंदो ॾिसां पिड़ी, गुलाब जे गुल वांगे पिड़ंदो ॾिसां पिड़ी। गुलाब जे गुल वांगे पिड़ंदो ॾिसां पिड़ी। तोखे को रुवाए चुप रहां, गाल में खुटाए चुप रहां। मता समझी नाहियूं सच्चा आशिक़ असां, खायूं वेठा हूं दुनिया जाके ई धक असां। हाजी नूर अल्लाह जो यार आही, नीहा मुझे में थियो मेरे वारही। हाजी नूर अल्लाह जो यार आही, नीहा मुझे में थियो मेरे वारही। नीहा मुझे में थियो निर्वारही। तोखे को सताए चुप रहां, गाल में खुटाए चुप रहां। मता समझी नाहियूं सच्चा आशिक़ असां, खायूं वेठा हूं दुनिया जाके ई धक असां। तोखे को ॻाल्हाए चुप रहां, गाल में खुटाए चुप रहां। मता समझी नाहियूं सच्चा आशिक़ असां, खायूं वेठा हूं दुनिया जाके ई धक असां। फराज़ रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। दोस्तों असां वटि सिंध जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गाना ऑडियो कैसेट तां रिकॉर्ड थियल मौजूद आहिनि। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट जे ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टैप वारी कैसेट खे भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। राब्ते जे लाइ कॉल कंदा मोहम्मद फराज़ 0300 3400 507।